ट्रंप के मफ़ाहमती यादाश्तनामे ते सही करण खां पोइ अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोके विलाग जी शुरूआत पाण कंदासीं उन मफ़ाहमती यादाश्तनामे जे ज़िक्र बाबति जेको अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं ईरानी सदर मसूद पज़क्शान विच में थियो आहे ऐं उन जे सालिस तौरु पाकिस्तानी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सही कई आहे। इहे सयूं पंहिंजे मुल्कनि में मौजूदु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं ईरानी सदर मसूद पज़क्शान त कयूं आहिनि, पर सदर डोनाल्ड ट्रंप अमेरिकी सदर उहा सही कई आहे फ्रांस में, जिते हू वियल हो G7 मुल्कनि जे इजलास में ऐं उन जे डिनर दौरान हुन सही कई। ऐं सही करण वक़्तु हुन जे हिकिड़े पासे फ्रांसीसी सदर एमनुअल मैक्रोन वेठल हो, जंहिंखे हू हमेशह ज़ाल जा ताना ॾींदो हो त जंहिंखे ज़ाल बि कुटींदी आहे उहो असां सां गॾु इतिहादी थी करे ईरान ते हमले में शामिल न थियो आहे। हुन जे ॿिए पासे जेका इटलीअ जी वज़ीर आज़म जॉर्जिया मेलोनी वेठी हुई, जंहिंसां पिणु संदसि केतिरा ई इख़्तिलाफ़ रहिया आहिनि, उहो पनो उन वक़्तु उन डिनर में उनखे मार्को रूबियो आणे ॾिनो। उन वक़्तु उन जो जेको शिदत पसंद फ़ौजी कमांड आहे हेगसेट, उहो कोन हुयो, पर मार्को रूबियो हुयो। सदर डोनाल्ड ट्रंप जे मफ़ाहमती यादाश्तनामे ते सही करण खां पोइ केतिरनि ई मुल्कनि में ख़ुशी जी लहर डोड़ी वई आहे ऐं समूरनि माण्हुनि ख़ुशी जो इज़हार कयो आहे। ईरान सुख जो साहु खंयो आहे, न रुॻो ईरान सुख जो साहु खंयो आहे, पर हुन सां गॾोगॾु अरब रियासतुनि पिणु सुख जो साहु खंयो आहे, छो त ईरानी हमलनि जो जेके निशानो हुयो उहो अरब रियासतुनि में उहे फ़ौजी अॾा हुआ जेके अमेरिका रखिया हुआ, अमेरिका खे मिलियल हुआ। हुन सां गॾोगॾु ईरान जे बारे में केतिरा ई तज़िए निगार इहो चई रहिया आहिनि त ईरान हिन मुआदे में फ़ातह थी उभरियो आहे। हुन पंहिंजूं जेके बि शर्तूं आहिनि उहे मञायूं आहिनि ऐं उन पंहिंजो जेको 14 नुकाती यादाश्तनामो आहे उन जो पहिरियों नुक़्तो जेको रखियो आहे उहो तमामु हिकिड़ो शानदार इन सेंस में आहे त हुन लबनान खे न विसारियो आहे ऐं उन पहिरें नुक़्ते में हुन ॼाणायो आहे त जंगबंदी समूरनि महाज़नि ते इंक्लूडिंग लबनान उहा ख़तमु थींदी ऐं का बि धुर फ़ौजी ऑपरेशन इन दौरान न कंदी। इहो यादाश्तनामो 60 ॾींहंनि लाइ कयो वियो आहे ऐं उन खां बाद में इहो तय कयो वेंदो 60 ॾींहंनि जो दौरान ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं ऐं फाइनल जेका डील आहे ईरान ऐं अमेरिका जे विच में उहा इन्हनि 60 ॾींहंनि जो दौरान तय थींदी। पहिरियों नुक़्तो जेको आहे उहो सभिनी महाज़नि लबनान समेत हिकदमि ऐं मुस्तक़िल फ़ौजी ऑपरेशन बंदि करणु आहे। ॿियो आहे स्टेट ऑफ हरमोज़ जे बारे में उन खोलणु। स्टेट ऑफ हरमोज़ हिन मुआदे में शामिल करे ईरान जेको आहे सो इहो फ़ातिहाना अंदाज़ में पंहिंजो पैगाम ॾिनो आहे समूरी दुनिया खे त वटस स्टेट ऑफ हरमोज़ जी शकिल में हिकु अहिड़ो हथियार आहे जेको हू एटमी हथियार खां वधीक ताक़तवर आहे ऐं उहो स्टेट ऑफ हरमोज़ हिन वक़्तु ताईं ईरान जे ई कंट्रोल में आहे। स्टेट ऑफ हरमोज़ खोलण जे लाइ उहो 30 ॾींहंनि जे अंदरि खोलियो वेंदो ऐं हिकदमि खोलियो वेंदो, प्रोसेस उन जो ईरान कंदो। उन सां गॾोगॾु $300 बिलियन जेका आहे उहो मुआदे में तय कयो वियो आहे त $300 बिलियन ईरान जे तामीरी नौ लाइ ॾिना वेंदा। इहो वाज़े अञा न आहे त इहे $300 बिलियन ख़ुदि अमेरिका पंहिंजे बजट मां ॾींदो या अरब रियासतूं जेके आहिनि उहे उन में कंट्रीब्यूट कंदियूं। चयो इहो वञे थो त अरब रियासतूं उन में कंट्रीब्यूट कंदियूं ऐं उहे पंहिंजे मफ़ाद तहत इहा कंट्रीब्यूशन कंदियूं। स्टेट ऑफ हरमोज़ जे बारे में इहो जीअं मूं ॿुधायो त हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे ईरान जे हथ में जंहिंखे हुन होल्ड कयो ऐं जेके आलमी ताक़तूं आहिनि, जेके एटमी ताक़तूं आहिनि, उन्हनि खे बि झुकाए वेंदो। 28 फरवरीअ ते इहा जंग शुरू थी हुई जंहिंखे लॻभॻि 4 महीना गुज़री चुका आहिनि ऐं इन्हनि 4 महीननि जे दौरान इसराइल ऐं अमेरिका ईरान जे मथां तमामु घणा हमला कया। तमामु घणा हमलनि सां गॾोगॾु हुन इहो बि ऐलान कयो त ईरान हमेशह लाइ ख़तमु थी वेंदो ऐं ईरान जे बारे में सदर ट्रंप जो इहो बयानु त तव्हां ॿुधो हूंदो त चयो वेंदो तारीख़ में त का सिविलाइज़ेशन हुई, असां पूरी जो पूरी सिविलाइज़ेशन ख़तमु करे छॾींदासीं। उन सां गॾोगॾु हुननि मेजर कम्बेट ऑपरेशन चयो हुयो इन खे ऐं तमामु शदीद ऑपरेशन थियो हुयो शुरू। जेकॾहिं इब्तिदाई ॻाल्हि कजे त तव्हांखे यादि हूंदो त उहो एतिरो शदीद ऑपरेशन थियो जो ईरान जो सुप्रीम लीडर जेको आहे अली खामनाई शहीद थी वियो हुआ। उन सां गॾोगॾु तमामु घणे पैमाने ते नुक़सानु थियो हुयो। ईरान बि अरब रियासतुनि में जेके अमरीकी अॾा आहिनि उन्हनि जे मथां हमिलो कयो हुयो ऐं इहा शिदत एतिरे हद ताईं थी वई हुई जो का बि धुर वापसि कोन पई आई।
हाणे जॾहिं 14 नुकाती हिकिड़ो मुख़्तसिर पने 1.5 पने जो जेको आहे मुआइदो आहे जेको 14 नुकाती आहे ऐं उन में उन जा जेके नक़ाद आहिनि उहे इहो था चवनि त इन में के जेके की फैक्टर्स आहिनि उहे शामिल न आहिनि। की फैक्टर्स में मुराद आहे न्यूक्लियर ताक़त। ईरान जे बारे में जेको सदर ट्रंप चयो त 99% जेको आहे सो हुन एटमी हथियार जे वेझो वञी पहुतो आहे। असां उनखे रोकण लाइ ऐं प्रीएम्प्टिव यानी पंहिंजे बचाव में असां हमला कया आहिनि। हुननि जो बयानियो इहो हुयो। हिन वक़्तु उहो बयानियो हुननि जो छा थियो इहो त तारीख़ में लिखियो वेंदो, छो त अमेरिका पंहिंजे ई ज़ख़्मनि चटण में पूरो थींदो ऐं ईरान जेको आहे सो पंहिंजी पोज़ीशन ते उन वक़्त ताईं मज़बूत आहे। 2015 में सदर ट्रंप जो पहिरियों दौरु हुयो उन में बि जेका ईरान जी पोज़ीशन हुई यूरेनियम जे बारे में, पंहिंजे एटमी हथियारनि जे बारे में, उहा ई पोज़ीशन अॼोके मुआइदे में हुननि शामिलु कई आहे त असां पंहिंजो यूरेनियम कंहिंखे बि कोन ॾींदासीं, उन जी डाउनग्रेडिंग ज़रूरु कंदासीं। जेको 60% ताईं थी वियो आहे उन जी असां डाउनग्रेडिंग कंदासीं, पर उहो कंहिंखे ॾींदासीं कोन। इन में मुआइदे में हिन वक़्त ताईं इसराइल जे पारां को बि रद्दमल साम्हूं न आयो आहे। नेतन्याहू जंहिंजी हाणे सियासी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो अक्टूबर में जेके चूंडूं थींदियूं इसराइल में उन्हनि में कयो वेंदो, उन सां गॾोगॾु जेकॾहिं लबनान में हू अॻिराई करे थो त उन जा बि सख़्तु नतीजा निकिरंदा। तंहिंजे करे हिन वक़्त ताईं इसराइल जे पारां नेतन्याहू जे बारे में इहो चयो वञे थो त सदर ट्रंप खे बि इन जंग में हुन ई लाथो हुयो, पर हिन वक़्त ताईं अञा ताईं को बि उन्हनि जे इसराइल जे पारां बाज़ाब्ता क़िस्म जो ऐलान कोन साम्हूं आयो आहे। न ई हुन इन मुआइदे जो ख़ैर मक़दम कयो आहे, न ई हुन इन मुआइदे ते सही कई आहे। त उन जो लबनान जो जेको फ्रंट आहे जंगी उहो बि शामिलु आहे। 14 नुकाता जेके आहिनि उन्हनि में जेके एटमी हथियारनि बाबति नुक़्तो आहे उन में उहा ई पोज़ीशन आहे ईरान जी जेका 2015 में पहिरें इक़्तिदार जेको सदर ट्रंप जो हुयो उन में बि हुन इहो ई चयो त असां डाउनग्रेडिंग कंदासीं ऐं तव्हांखे यकीन ॾियारायूं था, पूरी दुनिया खे यकीन था ॾियारायूं त असां एटमी हथियार न ठाहींदासीं। हिन वक़्तु जेको 440 किलोग्राम यूरेनियम ईरान वटि आहे जेको चयो वञे थो इंटरनेशनली, उन जी डाउनग्रेडिंग ते हू राज़ी थिया आहिनि त असां उन जी डाउनग्रेडिंग करे उहो 60% ताईं जेको आहे सो इनरिच्ड आहे, जेको चवनि था त वेपन ग्रेड जे जेको वेझो ई वेझो आहे, वेपन ग्रेड एटमी हथियार जेके आहिनि उन जे वेझो आहे। जनीवा में फेबरवरी 2026 में ॻाल्हियूं जेके थियूं, जंग खां कुझु ॾींहं अॻु में जेके ॻाल्हियूं थियूं हुयूं उन में बि ईरान इहो ई चयो हो त असां डाउनग्रेडिंग लाइ राज़ी आहियूं ऐं इहो शर्त अमेरिका न मञी करे उतां निकिरी आयो ॻाल्हियुनि मां ऐं ईरान जे मथां हमिलो कयो हुई। हिन वक़्तु एटमी हथियारनि जी पोज़ीशन जेका आहे उहा ईरान जी साॻी आहे। सदर ट्रंप जेको आहे सो पंहिंजे मुख़्तलिफ़ बयाननि सिविलाइज़ेशन ख़तमु करणु, ईरान खे तबाह करणु ऐं उन जा जेके असेट्स सभु मुजमिद करणु, इहे सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि हिन वक़्तु हू ठाह ते राज़ी थियो आहे। न रुॻो राज़ी थियो आहे, हुन साइन कई आहे ऐं साइन करण खां पोइ हुन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस में हुन चयो आहे त उहे बेवकूफ़ आहिनि जेके मुंहिंजे मथां तनक़ीद था कनि ऐं इन मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग जे मथां तनक़ीद था कनि। हुन इहो बि चयो आहे त असां जेके मुआइदो कयो आहे उन सां तरक़ी ऐं ख़ुशहाली ईंदी। 300 बिलियन जेके डॉलर आहिनि उहे अटैच कया विया आहिनि इन सां त ईरान जी जेका परफॉर्मेंस आहे उहा केतिरी आहे। इहे मुआइदे में जेके हिकिड़ो नुक़्तो इहो बि शामिलु आहे त जेके ईरान जा फ्रोज़न फंड्स आहिनि, जेके मुंजमिद कयल हिननि जा फंड्स आहिनि, रोकियल आहिनि सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहुनि ते, उहे बि रिलीज़ कया वेंदा। हुन जे लाइ को टाइम फ्रेम त कोन ॾिनो वियो आहे त कॾहिं उहे रिलीज़ कया वेंदा, पर उहे ज़रूरु रिलीज़ कया वेंदा। उन सां गॾोगॾु ईरान जे मथां जेके लॻायल पाबंदियूं हुयूं, अमेरिका जे पारां लॻायल पाबंदियूं ऐं अक़वाम मुत्तहिदा जी क़ौमी सलामती पारां जेके पाबंदियूं लॻायूं वियूं, जंहिंजे करे ईरान वापारु न करे सघंदो हुयो, जंहिंजे करे ईरान उथी वेही सॼी दुनिया में इकॉनॉमिकली उथी वेही कोन सघंदो हुयो, हाणे उहे ख़तमु कयूं वेंदियूं ऐं ईरान जेको आहे सो पंहिंजो तेल उहो मुख़्तलिफ़ मुल्कनि सां वापारु करे सघंदो खुलियल रस्तनि सां। हूअं त स्मगलिंग जे रस्ते शायदि कंदो हूंदो, पर हाणे उहो खुलियाम पंहिंजो कारोबार करे सघंदो सॼी दुनिया में, छो त उहे पाबंदियूं ख़तमु थींदियूं। इहे समूरा नुक़्ता साम्हूं अचण खां पोइ इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त हीउ मुआइदो जेको 14 नुकाती मुआइदो आहे उन में ईरान हिकु फ़ातिर तौरु उभिरियो आहे ऐं उन पंहिंजो पाण न रुॻो ॼमाए जंगी महाज़ ते, उन सां गॾोगॾु जेके डिप्लोमेटिक महाज़ आहिनि उन्हनि ते बि ईरान
पंहिंजो पाण खे स्टेबल सम्झो आहे ऐं का बि जल्दबाज़ी कोन कई आहे। हिन वक़्त बि मुआदे जे लाइ तमामु घणी जेका जल्दबाज़ी चइजे त उहा हीणी धुर कंदी आहे त भाउ जल्दी कयो ठाह कयो, जल्दी कयो ठाह कयो। ईरान अहिड़ी का बि ॻाल्हि कोन कई ऐं एंड ताईं बीठो रहियो। हिन वक़्त बि हुनजो इहो आहे त जेकॾहिं कंहिं बि धुर, हुनजो इशारो ज़ाहिर आहे इसराइल तरफ़ आहे, त कंहिं बि धुर मुआदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई ऐं कंहिं बि फ्रंट ते हमिलो थियो त असां उनजा सख़्तु नतीजा निकिरंदा। अहिड़ो ई बयानु अमरीकी जेको हेगसेट आहे डिफेंस वारो, जेको पंहिंजे ॿाहुनि ते टेटू ते काफ़र वग़ैरह लिखाराईंदो आहे, उहो शिदत पसंदि आहे ऐं उहो शिदत पसंदि ईसाई, उन बि इहो ई चयो आहे त ईरान खे कमिटमेंट पंहिंजी पूरी करणी पवंदी ऐं उहो जेकॾहिं कमिटमेंट तां फिरे थो त उनजा सख़्तु नतीजा निकिरंदा। इहे समूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे इन नुक़्ते में शामिल आहिनि ऐं हाणे 60 ॾींहंनि जो उनखे टाइम आहे जेको ही मुआदो थियो आहे, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग। उहो BBC जी लिस्ट ड्यूस्ट आहे। उन इहो चयो त ईअं न थिए त हीउ मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग जेको आहे सो मेमोरेंडम ऑफ मिसअंडरस्टैंडिंग में शामिलु थी वञे। इहो मुख़्तलिफ़ नुक़्ता उन में एतिरा आहिनि ऐं 60 ॾींहंनि जो जेको आहे सो टाइम फ्रेम आहे। टाइम फ्रेम तमामु नंढो आहे। उन दौरान फाइनल डील करणी आहे ऐं फाइनल डील जेका थींदी ईरान उनखे जेको आहे सो सही कंदो। ईरान तोड़े अमेरिका जेका आहिनि अक़वाम मुतहदा जी रेज़ोल्यूशन जेका थींदी उन तहत इहे सभु शयूं थींदियूं। फ़िलहालु जेका ही दस्तख़त थियूं आहिनि, ऑनलाइन थियूं आहिनि, इलेक्ट्रॉनिक थियूं आहिनि, उन्हनि में रस्मी तक़रीब जेका आहे उहा चई वञे थी त जनीवा में थींदी ऐं उहा कुझु ई ॾींहंनि में थींदी। हाणे इहो ॾिसिजे त रस्मी तक़रीब जेका आहे सा उहा थिए बि थी या न, अञा ताईं इहो क्लियर न आहे। ॿी ॻाल्हि इहा थी आहे त हिन में नुक़्तो हिकिड़ो शामिलु कयो आहे रेस्पेक्ट फॉर इंटरनल अफेयर्स, यानी हिक ॿिए जे ॿई मुल्क हिक ॿिए जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत न कंदा ऐं उन जी इज़त एतिराम कंदा। इन सां ईरान में जेके मज़ामती ऐं हिन जेको ईरानी हुकूमत आहे इन जे पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे धचको ज़रूरु रसंदो, छो त उन्हनि खे आसिरो सदर ट्रंप इहो ॾिनो हुयो त तव्हां निकिरो ॿाहिरि रोडनि ते एहतिजाज कयो, अमरीकी जेका सा तव्हांजे लाइ अचनि था पिया ऐं तव्हांजी मदद जे लाइ ज़रूरु असां अचूं था। हाणे इन्हनि जो जेको मुस्तक़बिल थींदो उन्हनि माण्हुनि जो उहो छा थींदो हिन मुआदे खां पोइ, छो त उन्हनि जे मथां सख़्तियूं थींदियूं ऐं उन्हनि जे रद्दमल तौरु किथे बि अमेरिका या को बि मुल्क हुननि जी मदद करण लाइ न ॾियूं, छो त ट्रंप पाण वाइदो कयो हेल्प इज़ ऑन द वे, त हुननि चयो त असां तव्हांजी मदद करण लाइ तयारु आहियूं। उन सां गॾोगॾु हाणे जेके मुआदो आहे उन में अरब रियासतूं उहे $300 बिलियन में केतिरो ॾियनि थियूं ऐं उहे इन्हनि 14 नुक़्तनि में, छो त हाणे बहरेन जे जेको आहे सो वज़ीर आहे उन ते इसाक डार खे फ़ोन करे ऐं मुबारकबाद ॾिनी आहे, जंहिंमां इहा उमेदु रखी थी वञे त बहरेन आहे, क़तर आहे, असांजो ओमान आहे, इहे मुल्क त इन में ख़ुशि थिया आहिनि। ॾिसिजे त UAE जो गॾियल अरब इमारतुनि वारी रियासतुनि जो कहिड़ो रद्दमल आहे। उन सां गॾोगॾु मुख्य ॻाल्हि इहा थींदी त सऊदी अरब जो इन ते कहिड़ो रद्दमल आहे। सऊदी अरब इन मुआदे मां केतिरो ख़ुशि आहे ऐं उहो इन में कंट्रीब्यूट करे थो या नथो करे। हीउ जेको मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग आहे इन जूं जेको इम्प्लीमेंटेशन्स आहिनि उहे सही करण खां पोइ उन्हनि ते अमल शुरू थी वेंदो ऐं ईरान ऐं अमेरिका उहे ॿई जेके नेगोशिएशन कंदा, ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। 60 ॾींहंनि जो जेको टाइम फ्रेम ॾिनल आहे उन में फाइनल डील हुननि खे तयारु करणी आहे ऐं फाइनल डील जेका हूंदी उहा यूनाइटेड नेशन जे सिक्योरिटी काउंसिल जो रिज़ोल्यूशन हूंदो, उन जी यकीन दहानीअ ते उहे सभु शयूं थींदियूं ऐं उहे ख़तमु थींदियूं। ईरान मथां हमिलो तमामु वॾी जेका ग़लती हुई तारीख़ी ट्रंप जी या न, इहो त ईंदड़ वक़्तु फ़ैसिलो कंदो, पर इहो अमेरिका में बि बहस कयो पियो वञे त इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू उन खे हिकिड़े ट्रैप में आणे करे ईरान मथां हमिलो करायो, छो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हू हर ईंदड़ अमेरिकी सदर खे इहो ई चवंदो हुयो त ईरान वॾे में वॾो ख़तरो आहे, न रुगो इसराइल लाइ ख़तरो आहे पर अमेरिका लाइ बि ख़तरो आहे, जेके पंहिंजे हर जुमे जी निमाज़ में मर्ग बर अमेरिका चवनि था, मर्ग बर इसराइल चवनि था, उहे असांजे लाइ लाॻीतो ख़तरो आहिनि। ऐं ट्रंप बि पंहिंजे तक़रीरुनि में केतिरा ई दफ़ा त चयो त हर हफ़्ते तव्हां ख़ुतबनि में असांजे मथां जेको आहे सो लानतूं बेशुमार था विझो, त इहो असांजे लाइ वॾो ख़तरो आहे। एटमी हथियार ईअं ई साबित थियनि था, जीअं बगदाद में सदाम हुसैन जे इक़्तिदार जे ख़िलाफ़ु अमेरिका इहो चयो त उन्हनि वटि वेपन आहिनि, मास डिस्ट्रक्शन वेपन्स आहिनि,
उहो ऑपरेशन थियो, उन ऑपरेशन खां पोइ उहे मास डिस्ट्रक्शन वेपन जी जांच थी त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई। त हिन मुआदे खां पोइ ॾिसिजे त इन समूरी जंग मां ईरान फ़ातह थी ॿाहिरि अचे थो या अमेरिका फ़ातह थी ॿाहिरि अचे थो, पर ओवरऑल सॼी दुनिया जे लाइ अमन जो पैगाम जेको आहे सो उहो ज़रूरी आहे। ऐं इन में पाकिस्तान जे वज़ीर आज़म, पाकिस्तान जे फील्ड मार्शल जूं कोशिशूं जेके आहिनि उहे इन करे बि साराहियूं पियूं वञनि जो अमेरिका ऐं ईरान जहिड़नि कट्टर मुखालफ़नि, हिक ॿिए जे शदीद मुखालफ़नि खे 47 सालनि खां पोइ आम्हूं साम्हूं इस्लामाबाद में आणे विहारियो वियो हुयो ऐं उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियूं कयूं हुयूं ऐं तमामु घणियूं जेको आहे सो इन ते तनक़ीद बि थी। जेके इन जा मुखालिफ़ हुआ उन्हनि अमेरिकी मुख़्तलिफ़ मीडिया में, रिसालनि में त इन हद ताईं लिखियो वियो त ईरानी जहाज़ जेके आहिनि एयरफोर्स जा, उन्हनि अमेरिकी हमलनि खां बचण लाइ इस्लामाबाद में वञी पनाह वरिती ऐं नूर ख़ान एयरबेस ते उहो बीठा हुआ। उन्हनि फ़ोटो बि ॾिना हुआ। पोइ पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ मीडिया चैनल्स उन जी तरदीद कई त उहो उन्हनि महिमाननि जा हुआ जेके ईरानी डेलीगेशन सां गॾु आया हुआ ऐं ईरानी डेलीगेशन आयो हुयो ॻाल्हियूं करणु। त इहो पहिरियों भेरो थियो इस्लामाबाद में थियो त हिक ॿिए जा तमामु घणा कट्टर मुखालिफ़, जिन खे असां जानी दुश्मन चऊं, हिक ॿिए जी तबाहीअ जा ख़्वाह जेके ख़्वाहिश रखंदा हुजनि त अमेरिकी ख़्वाहिश रखनि त ईरान तबाह थी वञे, ईरानी ख़्वाहिश रखनि त अमेरिका हमेशह लाइ तबाह थी वञे। अहिड़नि कट्टर ऐं जानी दुश्मननि खे गॾु विहारे करे कंहिं अंडरस्टैंडिंग ते आणणु, इन में पाकिस्तान जो किरदारु उहो ज़रूरु साराहियो थो वञे ऐं उन ते जेका सालिस तौरु सही आहे उहा बि पाकिस्तानी वज़ीर आज़म जी आहे। हाणे ॾिसिजे त इन मां बेनिफिट जेको आहे उहो पाकिस्तान खे ऐं पाकिस्तान जे ख़ुदि माण्हुनि खे केतिरो थो मिले, छो त इन जंग जे करे असां वटि तेल महांगो थियो, ॿियूं शयूं त उन सां लाॻापियल हुयूं उहे बि महांगियूं थियूं, सॼी दुनिया में तेल महांगो थियो। असां वटि जेतिरो तेल महांगो थियो उहो वापसि जंग खां अॻु वारी जेका पोज़ीशन आहे उन ते अचे थो नथो अचे, इहो बि ईंदड़ वक़्त में ई ख़बर पइजी वेंदी। ऐं हिन बेनिफिट केतिरा आहिनि, पाकिस्तान खे छा हासिलु थींदो, छा मिलंदो, इहो बि ईंदड़ वक़्त में ई ख़बर पवंदी। छो त सदर ट्रंप पंहिंजे बार बार तक़रीरुनि में चई चुको आहे त फील्ड मार्शल हुन जो पसंदीदा फील्ड मार्शल आहे। उहो शायदि इन करे बि आहे जो उन जंग जे दौरान हुन तमामु घणे एतमादार माण्हू जेके हुआ उन्हनि में शुमार फील्ड मार्शल जो थिए थो। हाणे ॾिसिजे त हिन समूरे जंग ख़तमु थियण खां पोइ, मुआदे थियण खां पोइ जेके बेनिफिट्स आहिनि उन्हनि में पाकिस्तान खे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे कहिड़ो बेनिफिट मिले थो। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में गॾु हूंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।